नाज़रीन, नून लीग सदर शहबाज शरीफ पीडीएम के बीहर मुंजिम करण ऐं हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ सरगर्म थी वियो आहे। अपोज़िशन लीडर अॼु पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में पीडीएम जी आइंदा जे लाहे अमल पीपीआई ऐं एनपी जे इत्तेहाद में वापसी जे हवाले सां फ़ैसिले जो इम्कान आहे। शहबाज शरीफ चयो आहे त पीडीएम मां का पार्टी अकेले सिर कंहिंखे नथी कढी सघे। बजट, कश्मीर मसइले ऐं कोरोना समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते अपोज़िशन जी समूरियुनि पार्टियुनि सां मुशावरत करे लाहे अमल जोड़ण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अपडेट करे रहिया आहियूं त नून लीग सदर शहबाज शरीफ पीडीएम के ॿीहर मुंजिम करण ऐं हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ सरगर्म थी वियो आहे। अपोज़िशन लीडर अॼु पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में पीडीएम जे आइंदा जी लाहे अमल ऐं पीपीआई ऐं एनपी जे इत्तेहाद में वापसी जे हवाले सां फ़ैसिले जो इम्कान आहे। शहबाज शरीफ चयो आहे त पीडीएम मां का पार्टी अकेले सिर कंहिंखे नथी कढी सघे। बजट, कश्मीर मसइले ऐं कोरोना समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते अपोज़िशन जी समूरियुनि पार्टियुनि सां मुशावरत करे लाहे अमल जोड़ण जी ज़रूरत आहे।